पangrio वाया वंगो रोड जी 4R सिम नाली ते 4 करोड़ जी लागत सां ठहंदड़ पुल प्राइवेट मिस्त्रियुनि जे हवाले। 4 करोड़ जी मेगा प्रोजेक्ट हलंदड़ दौरान वर्क्स डिपार्टमेंट जे कंहिं बि ऑफिसर ऐं ठेकेदार अचण जी ज़हमत बि न कई। सिर्फ़ अण तजर्बेगार ऐं पेटी ठेकेदार 2 सालनि में पंहिंजी निगरानी में इंजीनियरिंग पुल तैयार करे वरिती। अचो त ॾिसूं गुल मोहम्मद वेड़ो जी ही रिपोर्ट। ठेकेदार हिते ईंदो आहे? हा। अच्छा, हिते इंजीनियर जो विज़िट कयो आहे? हा। चेक कयो अथव? हा, ये सर। अच्छा, सीमेंट जो रेशो कहिड़ो आहे? सीमेंट असां 1:4 आहे। माना 4 पेटियूं आहिनि रेती जूं, 2 पेटियूं आहिनि रेती जूं, 1 सीमेंट जी बैग आहे। 50 किलो जी प्रोजेक्ट घणे जो आहे? ये इहा मूंखे ख़बर न आहे, इहा कंपनी मां पाण सर्विस आहे। इहो असांजी इहो रोड ऐं ब्रिज हिकिड़ी कॉन्टेक्ट में जंहिंमें अप्रोच बि आहे, मिटी बि आहे। अच्छा, ये 4 करोड़ रुपए जो ठेको आहे? मूंखे ख़बर न आहे। 4 करोड़ इहो तव्हां अख़बार में पढ़ी सघो, मूंखे ख़बर न आहे। मां हर साईं जन खे ॿुधायां मुंहिंजो कमु आहे चेक करणु, ड्राइंग मुताबिक़ कमु करणु। मुंहिंजो कमु आहे सेटिस्फाई करणु माण्हुनि खे। जेको बि कमु हूंदो मूंखां ई पुछा कंदा, बाबा हिन जो डिस्टेंस छा आहे, सर्वे छा आहे। हा, मां मुतमन आहियां। तंहिंखां मां आहियां, मुंहिंजी जवाबदारी आहे, मुंहिंजी CV आहे, सर्टिफिकेट ॾिनल आहे। जेकर मूंखे मिलंदी अहिड़ी का ग़लति ॻाल्हि कंदो अॻिते नौकिरी मूंखे मिलंदी कान, किथे बि कान मिलंदी। अच्छा, हिन वक़्तु केरु ॾिसी रहियो? कहिड़ो इंजीनियर ॾिसी रहियो? इंजीनियर असां वटि आयो हिकिड़ो आहे सलीम मेमोन हाजिया, PN आहे। ॿियो आहे असांजो एक्सन साहिबु आहे, निज़ामाणी साहिबु, मोहम्मद शफ़ीक, उहो आयो ट्रोनी आचार्य वारे ॾींहुं आयो, शाम वारे हिते हुयो सभई चकर हणी हली आयो चकर ते। बाक़ी पोइ उनखां विज़िट में SDO साहिबु आयो, लो चेक करियो, असांखे ओके करियो, पोइ असांजी भराई थी। कल्ह असां भरणी, कल्ह असां कोन करे सघियासीं, साहब कोन आयो। माण्हुनि जी शिकायतूं आहिनि त हिन ब्रिज जे हवाले सां त मटीरियल जेको आहे सो 2 नंबर इस्तेमालु थी रहियो आहे। हा, 2 नंबर उहो मटीरियल उन्हनि खे ख़बर न आहे न, पढ़ियल लिखियल हुजनि त उहो न कंदा। सीमेंट त तव्हांजो रूबरू? सीमेंट असांजी इहा पास थियल आहे। अॻु में असांजी पाकलैंड हलायोसीं, इहो हशर थियो आहे तव्हांजे साम्हूं आहे। हीअ ज़मीन ते टेस्टिंग थियल आहे असांजी, हिन जी टेस्टिंग आहे 85% असांखे ॾिनल आहे। इहे ई सर्टिफिकेट मोकिलियो आहे, उहो सुबुह तव्हांखे प्राउंड करे सघंदो। हेठि कालम में हलिया न? कालम में हेठि SR हूंदो आहे, उहो सल्फेट सीमेंट तरबो आहे। मूंखे नथो लॻे त 5 करोड़ जो ई कमु हुजे। तव्हां ॾिसो पिया, तव्हांजे साम्हूं आहे ऐं हिते पसगीरदारी जा माण्हू मौजूदु आहिनि। ॾाढो दुख पियो थिए असांजे रोड वांगुरु, त माना हिन में बि अहिड़ो इस्तेमालु थियो पियो वञे मटीरियल, या को कमी कोताही आहे त हीअ हिकिड़ी नंढड़ी शइ कोन्हे। हितां कमांदियूं टालियूं गुज़रनि थियूं, माना हाई लोड गाॾियूं गुज़रनि थियूं हितां का बि। ईअं कोन त हाणे ॿाराड़ी जी पुल आहे, हितां का बि कोन, केॾी महिल बि को बि हादसो केॾी महिल। तव्हांजो मक़सदु आहे हिन जी उमिरि कोन्हे? उमिरि मूंखे नथी लॻे, इन खां हुन पुराणी जी उमिरि वधीक आहे। गॾाए छॾे ॾियो, हू पुराणी वधीक हलंदी अॻु में केरु। तव्हां हितां जा मकानी रहवासी आहियो, 4 करोड़ जी स्कीम सां ही जेका त पुल तइमीर बि थिए, हिन कम मां तव्हां मुतमिन आहियो? सही अखे जो कमु थी सघंदो आहे त असांखे ॾिसण में कमु कंदो आहे जेको 4 करोड़ जो कमु आहे त उहो थी सघे थो। त करोड़ जो बि असांखे नथो लॻे त करोड़ जो कमु आहे, त हीअ त कमु कम से कम घटि आहे। कमु सुठो कोन थो थिए, सही कोन थो थिए, असांखे पसंदि न आहे। असां मुतमिन नथा थी सघूं हिन कम में। अच्छा, इंजीनियर हिते आयो आहे? इंजीनियर त मां त कोन ॾिठो आहे। त आयो चेकिंग कई अथव? कोन, असां ॾिठो ई कोन्हे। आहे इंतज़ामिया में केर बि कोन्हे? 24 कलाक हिते रहंदो आहे, मूं कॾहिं कोन ॾिठो त हीउ जेको हिते इंजीनियर आयो आहे या चेकिंग थी आहे या को ॻाल्हि थी आहे। इहो ई ईंदो आहे जेको हजाणो ईंदो आहे, इहो ई कमु अबरो खबरो करे, पर उहो जान छॾाइण वारी कमु। माना इंजीनियर बि इहो, ठेकेदार बि इहो, सभु ॻाल्हियूं इहो ई आहे, ॿियो केर ई कोन्हे। हिन खां पोइ त हीअ बहितरीन ॻाल्हि आहे, असां हिते रहंदल आहियूं त असांजी मोरी ठहे बि, असांखे ख़ुशी रहणु खपे। पर ख़ुशी जी वजह ते त हीअ त माॻे त उहो कमु जेको हले पियो त इहो कमु असांजे वारे में कोन्हे। इनखे अकरम साहिब खे, मज़दूरनि खे पेमेंट केरु कंदो आहे? पेमेंट हजाणो कंदो आहे, पेमेंट बि उहो कंदो आहे, पेमेंट बि उहो कंदो आहे। असां इहो ई ॾिठो आहे, ॿियो माण्हू असां न ॾिठो आहे हिते जेको। बाक़ी मज़दूर ईंदा आहिनि, ड्राइवर ईंदा आहिनि, ॿिया ईंदा आहिनि, बाक़ी ॿियो त असां। अच्छा, हीउ जेको लो इस्तेमालु पियो थिए या जेको हीउ मटीरियल इस्तेमालु पियो थिए, इहो असां इन मां ॼाणो कोन था। अभी एतिरो सम्झूं था सभु कसी शइ हले भई, सुठी शइ हिन में को बि कोन्हे हलंदो। तंहिंखां पोइ धणी चए थो त चेकिंग कराए ॾिसो जेको आहे हीउ माल जेको आहे न असांजे वारे में न आहे। असांजे लाइ त हू मोरी त सही आहे, पर सूरत काई त उन मां ई गाॾियूं टिपायूं थिए न, वरी बि असीं टिपाईंदा रहंदासीं। असांखे 12 महीने में जेको 3 महीना सीज़न मिले थी न, ॾाढो ॾुखियो असीं कढंदा आहियूं। अच्छा, असां पीपल पार्टी सां वापसि आहियूं ऐं UC ते इंफॉर्मेशन सिक्योरिटी आहे, आधारनि मूंखे दान ॾिनी त असांजे हिते जेको कमु पियो हले, इहो कमु असांखे सही न पियो लॻे। जेको हिन में सरियो आहे उहो हथ सां वारींदो, कचो सरियो वरियो थो वञे।
ऐं तंहिंखां पोइ जेको रेती किरश आहे उहो जेको उन निजे उतारी आहे उहा बि सही न आहे उनजी हीअ जेको उनजी उमिरि जेका आहे उहा जेका 5 साल या 10 साल बि चवनि न सां वॾी आहे त हीअ वधि में वधि 2 साल ताईं मस हलंदी जांच कराई वञे अदा उहो असां सभु पहिरीं त इंजीनियर सां मिलिया आहियूं असां हुन सां ॻाल्हायो आहे असां हुनखे चऊं था त बाबा हीअ असांजी शिकायत दूरि करे ॾियो हू चवे थो तव्हांजी इनशाला शिकायत कोन थींदी तव्हां इंजीनियर हिते विज़िट करे वियो आहे इंजीनियर असां न ई ॾिठो अदा साईं जेको अजान साहिब ते वेठो आहे उहो असां जेॾीमहिल मिलियो ई आहे इंजीनियर ई कोन्हे न उहो त इंजीनियर ई कोन्हे न असां जेॾीमहिल आहियूं असांखे सर इहो ई मिलियो आहे इहा ई ॻाल्हि करे त तव्हां जेका चओ था तव्हांजी डिमांड पूरी थींदी असां पहिरीं ही कमु हलियो आहे असां उहो ॾिठो आहे पहिरीं हिकिड़े पीस हलियो हींअर ॿिए पीस जो कमु हलियो आहे त उते इहो कमु साॻी पियो हले वधीक तव्हां ॿिया ॾिसण वारा चयो आहे तव्हांजो लाइ अमल छा हूंदो या हिनखे मुकमल थियण ॾींदा या पोइ तव्हां एक्शन खणंदा अदा उहो असां हिनखे चयो मटीरियल सही इस्तेमालु कंदा त असां कमु हलाईंदा हाणे त ठही बि वई आहे न हाणे त हिनजी जांच तव्हांखे कराइणी पवंदी उहो जांच अदा साईं चवनि था तव्हां भले मटीरियल चेक करायो असां लेबोरेटरी में खणी चेक कराईंदासीं